नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म जे सिहत बाबति ख़ासि मददगार जो चवणु आहे त सिहत वारे वज़ारत बहबूद आबादी वारी वज़ारत सां गॾिजी कमु करे रहियो आहे। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त हुकूमत मां ऐं ॿार जे सिहत में बहितरी आणण जे लाइ पुरज़म आहे। उमीद वारनि औरतुनि जी सिहत जी राही में वाज़ह बहितरी आई। हिन चयो त सिहत जे शोबे में सीड़पकारी जी ज़रूरत न आहे। सिहत जे मुख़्तलिफ़ शोबनि में फंड में वाध अणट आहे। हिन चयो है त सहकार करण ते डिवीज़न जो थोराइतो आहियां। सिहत वारे ख़ासि मददगार चयो त वज़ारत वारे बहबूद वारी आबादी वारी वज़ारत सां गॾु कमु करे रहियो आहे। यादि रहे त 11 जुलाई ते वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में वज़ीर आज़म जे सिहत वारे ख़ासि मददगार तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त वधंदड़ आबादी सां मसइले में वाध थींदी। आबादी ते इज़ाफ़ो आणण सां मुख़्तलिफ़ मसइला हल थी वेंदा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।